अस्सलाम वालेकुम दोस्तों। थर जो ऐलान सां गॾु आऊं ऐं एजाज़ हुनर। दोस्तों कहिड़ा हालनि? ख़ुशि आहियो? ऐं उमेद कयां थो त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा। दोस्तों अॼु हिकु अहम टॉपिक, हिकु अहम इशू ते ॻाल्हाइण जे लाइ आऊं तव्हां सां मुखातिब थी रहियो आहियां। उहो अहम टॉपिक ऐं अहम इशू इहो आहे त थरपारकर में जेको मंशियात आहे उन जो ख़ात्मो न पियो थिए। मंशियात जेको आहे जानलेवा आहे। असां पंहिंजे थर जे नौजवाननि जूं ज़िंदगियूं ज़हर थियण खां बचाइण जे लाइ हर अमली मैदान में इंशाल्लाह असां रोडनि ते ईंदासीं ऐं हूअं बि असां हर वक़्तु मंशियात फ़रोशन जी निशानदेही कई आहे, उहो तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर हूंदी। सो दोस्तो, मंशियात फ़रोश एतिरा बाअसर आहिनि जो उन्हनि जे ख़िलाफ़ मिठी पुलिस नाकाम बणिजी चुकी आहे। का बि कार्रवाई कोन पई थिए। जेके असल मेन डीलर आहिनि, जेके मेन जेको सफ़ीना जो जेको सप्लाई कनि पिया, जेके सफ़ीना यादि रहे त कैंसर जो बाहिस आहे। असां काफ़ी अहिड़ियूं रिपोर्टूं नज़र मां गुज़रियूं आहिनि, माण्हुनि जूं ज़िंदगियूं ज़हर थी वियूं। ख़ुदा जो कसम आहे, काफ़ी अहिड़ियूं ख़बरूं आयूं जंहिंजो आउं ज़िक्र कंदुसि त शायदि तव्हां मुंहिंजा बि जेकॾहिं को इहो नशो वापराईंदड़ हूंदो त उहो बाग़ी थी वेंदो। सो उन जे करे असां चाहियूं था त असांजे थर जा जेके नौजवान आहिनि उन्हनि जूं ज़िंदगियूं नासूर थी रहियूं आहिनि। असांखां सुबुह जो मरी जवाबु ॾियणो आहे, असांखां किथे जेकॾहिं पुछाणो थियो त बाबा तव्हां वटि हेॾो वॾो स्टेज हो ऐं तव्हांजा हेॾा वॾा वसाइल हुआ, पोइ अव्हां हिन तव्हांखे अलाह सां इज़त ॾिनी हुई, पोइ अव्हां हिन मेन इशूज़नि ते छो कोन ॻाल्हायो? हाणे थरपारकर में असां त बार बार अख़बारनि में ख़बरूं ॾिनियूं आहिनि ऐं शहरनि जेको असां वटि आया आहिनि, शिकायतूं ॾिनियूं आहिनि। जेके बि डीलर उन्हनि जा असां नाला लिखिया आहिनि, निशानदेही कई आहे, पर का बि कार्रवाई अमल में न आई आहे। ऐं असांजा जेके साफ़ी दोस्त आहिनि, आउं हिन चैनल जे तवसत सां पंहिंजे दोस्तनि खे बि जेको हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी करे तव्हां जेको इहो माठ जो रोज़ो आहे इहो टोड़ियो ऐं जेतिरो थी सघे तव्हां पंहिंजे हिसे जो कमु करियो ऐं तव्हां इन्हनि मंशियात फ़रोशनि जी निशानदेही कयो। मिठी शहर में हाणे ॻाल्हि कंदासीं मंशियात जी, त मिठी शहर में मंशियात शराब त सरेआम थी चुको आहे। जेको जुमे जे पाक पवित्र ॾींहं ते बि सरेआम डीलर हलाइनि था। उनखां पोइ राति जो ब्लैक में बि सरेआम हले थो। माली पाड़ो आहे, ॿिया मुख़्तलिफ़ पाड़ा आहिनि, त उन्हनि जा माण्हू असां वटि आया आहिनि। असांखे काफ़ी फ़ोन करे चवंदा आहिनि, भाउ असां सां एॾो वॾो वेदन आहे, तो असांजे पाड़े में राति जो माना जेको सरेआम शराब विकिरो थिए थो। असांजो जेको ॿार बचा आहिनि जेको उतां गुज़री कोन था सघनि ऐं मवाली राति जो जेको नशनि में असांजे गेट जी खोलींदा चवनि था शराब ॾियो। सो उन्हनि जी बि निशानदेही असां बिल्कुलु बाक़ाइदगी सां कई आहे। त मिठी पुलिस खे आऊं वरी बि हिकु दफ़ो ॿीहर हथबदी अर्ज़ु कंदुसि त ख़ुदा राह कुझु न कुझु तव्हां हिन मंशियात फ़रोशनि जे ख़िलाफ़ु कार्रवायूं कयो, हिननि ते एफ आई आरूं दाख़िल कयो, हिननि खे चालान कयो, त जीअं ही मंशियात जेको आहे उनजो ख़ात्मो थी सघे ऐं पंहिंजे थर जा जेके नौजवान आहिनि उन्हनि जूं ज़िंदगियूं नासूर थियण खां बची वञनि। ऐं ॿियो आऊं इहो दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त असांजो थर जो ऐलान जेको आहे उनजा लोगा हाणे ठही चुका आहिनि ऐं थरपारकर में असांजे चेलार आहे उन ते दोस्त रखी छॾियो आहे। ॿियनि तलकनि ते बि दोस्त रखूं पिया। इनशाला सॼी सिंध लेवल ते हिन वेब चैनल में रिपोर्टर रखंदासीं ऐं इनशाला पंहिंजे हिसे जो कमु कंदा रहंदासीं। ऐं जेकॾहिं को बि मुंहिंजे हिन फेसबुक पेज ते ऐड को अहिड़ो दोस्त आहे जंहिंसां का वेदन हुजे या व्याज में मुब्तला हुजे या ॿियो को मसइलो मसाइल हुजे, त हू असां सां असांजे पेज में नंबर आहिनि उन ते राब्तो करे इनशाला थर जो ऐलान जी टीम बग़ैर कंहिं मुफ़ाद जे इनशाला उन वटि थर जो ऐलान जी टीम पहुचंदी ऐं हर जाइज़ ख़बर ऐं हर जाइज़ मसइले जी निशानदेही इनशाला असां कई आहे। ऐं ता क़यामत जेसिताईं बि साह जे सॻी साथ ॾिनो, असीं हक़ ऐं सच लिखंदा रहंदासीं। सो तव्हां दोस्तनि जो प्यार आहे जो असांजो ही थर जो ऐलान फेसबुक पेज आहे, व्हाट्सअप ग्रुप ऐं यूट्यूब चैनल आहे, इनखे सब्सक्राइब कयो था, व्हाट्सअप ते जॉइन कयो था ऐं फेसबुक ते फॉलो कयो था। ऐं जेके बि हक़ सच ते असां जेको हक़ सच ते जेको लिखियल पोस्टूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे शेयर कयो था, कमेंटमेंट कयो था। हर हिकु दोस्त खे असां रिप्लाई त कोन पिया ॾेई सघूं, पर पोइ बि हिन वीडियो जे थ्रू ऐं इहो चवंदुसि त उन्हनि दोस्तनि जा असां थोराइता आहियूं। ऐं थरवासियुनि खे बि आऊं हिकिड़ी ख़ासि रिक्वेस्ट कंदुसि त ख़ुदा राह जेको मंशियात जो जेकर ख़ात्मो चाहियो था, पंहिंजे नौजवाननि जूं ज़िंदगियूं ज़हर थियण खां बचाइण चाहियो था, त रोडनि ते अचो। ऐं मां त अव्हां सां इहो वचन थो करियां त तव्हां जॾहिं बि सॾु कयो त इनशाला असां सॾ में गॾु हूंदासीं। ऐं जेकॾहिं इन अहिड़ा अहम इशू जेको मंशियात जा आहिनि इन्हनि ते तव्हां रोडनि ते न ईंदा त तव्हांजे नौजवान जूं ज़िंदगियूं नासूर थी वेंदियूं। हाणे मिसाल तव्हांखे आउं इहो ॾींदुसि त तव्हांजा जेके नौजवान आहिनि उहे शहर जे स्कूल में पढ़नि था। उहे जॾहिं स्कूल में वञनि था त उन स्कूल जे रस्ते में ईंदड़ हिकु केबिन आहे, उन ते सफ़ीना आहे। ऐं ईअं कोन थो चवां त जेके केबिन वारा आहिनि जेको ग़रीब आहिनि, मिठी पुलिस उन केबिन वारे ग़रीब मिसकिननि खे झले उन्हनि ते एफ आई आरूं करे जेको पेट ख़ातिर उहो जेको रोज़गार कनि था। असां असल में जेको मंशियात जी मेन जड़ आहे,
जेके बि मेन माण्हू आहिनि सफ़ीना जो जेको सेल कनि था, शराब जी सेल कनि था, चर्च जी सेल कनि था, त ख़ुदा रा तव्हां उन्हनि ते FIR कयो ऐं उन्हनि खे चालान कयो। त जीअं उन्हनि ते तव्हां FIR कंदा त मथां खां जॾहिं जड़ बंदि थी वेंदी त इनशाला को बि केबिन जॾहिं न मिलंदी त शहर में को बि केबिन वारो कोन रखंदो ऐं या को बि कंहिं बि पाड़े में को बि शराबी को बि डीलर जेको नंढो डीलर शराब कोन हलाईंदो। हाणे मिठी में शराब हले पियो, तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर हूंदी त मिठी में 2 वाइन शॉप आहिनि। उन वाइन शॉप जो ॿिन्हिनि जो शराब जेको आहे सरेआम पाड़नि में जेको जुमे जे ॾींहं ते सरेआम हले थो। ऐं आउं मज़हबी माण्हुनि खे ऐं हितां जी सिविल सोसाइटी खे हिकिड़ी इहा रिक्वेस्ट कंदुसि त ख़ुदा रा जॾहिं तव्हां हेॾो वॾो शहर आहे, हर शहर जे बाशऊर लाशऊर माण्हू खे बि ख़बर आहे त शहर मिठी शहर में शराब सरेआम हले थो, जुमे जे ॾींहं ते हले थो, हूअं बि हले थो, त ख़ुदा रा इन ते माठ जो रोज़ो टोड़ियो, हक़ ऐं सच लिखो। जे लिखी नथा सघो त को ॿियो हक़ ऐं सच लिखी रहियो आहे त उनखे प्रेशराइज़ न कयो। हालांकि असां जॾहिं हिननि ते मनशियात फिरोशनि ते लिखियोसीं त काफ़ी अहिड़ा मनशियात फिरोश हुआ जेको असांखे धमकियूं ॾियणु लॻा, असांखे फ़ोन करणु लॻा, हीअं थिया ऐं WhatsApp ते धमकियूं ॾियणु लॻा ऐं कंहिं माण्हुनि जे थ्रू धमकियूं ॾिनियूं। असां उन्हनि खे इहो मोटोड़ जवाबु ॾिनोसीं त असां तव्हांजी धमकियुनि खां डिॼूं नथा, असां हक़ ऐं सच लिखियो आहे ऐं असां लिखंदा रहंदासीं जेसि ताईं बि साह जी सॻी साथ ॾिनई असां हक़ ऐं सच लिखंदासीं। तव्हां छा पर तव्हांजा जेकॾहिं ॿियो को बि असांजी को धुर तव्हां जेको जो सपोर्ट जेके आहिनि उहे बि असांखे जेकॾहिं कुझु चवंदा न असां हक़ ऐं सच लिकाईंदासीं, न हक़ ऐं सच मंज़र आम ते आणींदासीं ऐं जेका शइ हूंदी उन ते लिखंदासीं। सो आउं थर जे जेको दोस्त हुननि खे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त ख़ुदा रा अव्हां जेको असांजो साथ ॾियो ऐं हे जेके अहम इशू आहिनि इन्हनि ते तव्हां रोडनि ते अचो, इनशाला असां कवरेज आऊं ॾींदुसि तव्हांखे बग़ैर कंहिं मुफ़ाद जे। या ॿियो बि को कंहिं दोस्त सां किथे बि थरपर में छोटो मोटो मसइलो हुजे या वॾो को मसइलो हुजे, को वेदन हुजे, का वेसा घाती हुजे, त उहो मूंसां बिलख़सूस जेको राब्तो करे सघे थो, नंबर पिया आहिनि, ऐं इनशाला उते पहुची हुनखे कवरेज ॾींदुसि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। आख़िर में बसि आउं इहो ई चवंदुसि त ख़ुदा रा हक़ ऐं सच जेकॾहिं नथा लिखी सघो त ॿियो को लिखे थो उनखे जेको प्रेशराइज़ न कयो। सो अव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, लख तोरा। असां अव्हां जा बेहद थोरा त आहियूं ऐं रहंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।